कोट गुलाम जे तालका अस्पताल आॾो पाकिस्तान पैरामेडिकल एसोसिएशन जे हेल्थ मुलाज़िमनि रिस्क अलाउंस सर्विस स्ट्रक्चर समेत जायज़ मुतालबनि जी बहाली लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे तालका अस्पताल में OPD जो बाइकाट करे छॾियो। उन मौक़े ते पाकिस्तान पैरामेडिकल एसोसिएशन जे हेल्थ मुलाज़िमनि सन TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां आला हुकाम खां मुतालबो करियूं था त असांखे जेको रिस्क अलाउंस ॾिनो वियो उहो असांजो वरी मंज़ूर कयो वञे। लेटर ज़रिए असांखे 2 महीननि में 2 या 3 महीने में असांजा बंदि करे छॾिया आहिनि। पहिरीं तारीख़ खां इहो लेटर जारी थी वियो आहे। बिराए महिरबानी करे असां वज़ीर आला सिंध असां बिलाल भुट्टो ज़रदारी खे अपील था करियूं त महिरबानी करे असांखे इहो रिस्क अलाउंस ॾिनो वञे। जेको असांजे लेटर ज़रिए कटिजी वियो आहे ऐं उहो असां जेको आहे गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं त इहो जेको आहे करोना अलाउंस बहाल कयो वञे, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस बहाल कयो वञे ऐं हेल्थ जे मुलाज़िमनि जो पघारूं पंजाब जे मुलाज़िमनि जे बराबरि कयूं वञनि। हेल्थ मुलाज़िमनि हुकूमत सिंध खे अपील कंदे घुर कई त रिस्क अलाउंस प्रोफेशनल अलाउंस समेत जायज़ मुतालबनि जी बहाली करे हेल्थ मुलाज़िमनि जूं परेशानियूं ख़तमु कयूं वञनि। कैमरामैन शाहिद खसकली सां गॾु जावेद कालरो, सन TV न्यूज़, कोट गुलाम।